हर क़िस्म जी हमद सना वॾाई अने वाखाण इबादत बंदगी उनखे अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ ने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो तन्हा ख़ालिक ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल किए उमूमन तमाम अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन पांजे आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हाज़िर जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अज इन जुमे के अंदर खुतबे जो उन्वान है रोज़े जो मकसद। अल्लाह रब्बुल आलमीन पां गुनहगार खताकार इंसान मथे ये एहसान कियो है जो पांजी जिंदगी में अने पांजी चंगा भलाई में रमज़ान जड़ो बरकत वारो रहमत वारो माफ़ी अने मग़फ़िरत वारो महीनो पांखे नसीब कियो है। ये वो महीनो है जे महीने में अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत जा 8 दरवाजा खोले छड़े। इतरे ना करे खोले तो जैके जन्नत मथे पुजणो होवे से पुजी अची। रमज़ान जरा शुरू थी तो चंद्र ॾिसजे तो तेरा अल्लाह जा मलाइका आसमान मथा उतरी अने जमीन मथे अचनि था। इन्हीं गली में इन्हीं गटी में रस्ते में पहली रात में पहली तरावीह में अल्लाह जा मलाइका की सदत ईंदा या बाग़ियल खैर अक़बिल ए नीकी करे वारा तो अगाऊ वध व बाग़िय शर्र अक़सिर ए गुनाह जा कम करे वारा तो पाछो हटी वे। इहो महीनो है जंहिंमें दोज़ख जा 7 दरवाजा अल्लाह ताला बंद करे छॾे। बंद इतने ना करे तो जे अल्लाह ताला हिन महीने में कंहिं पण इंसान के दोज़ख में दाखिल करण नथो चाहे। वो शैतान जो को 11 महीना इंसान के गुमराह कई था हिन महीने में उन्हीं शैतान के अल्लाह ताला बदी छड़े जे मुझे बाने की गुमराह न करे सके। जो असर पां ॾिसूं था कि रमज़ान सवा 2 महीने में पांजी मस्जिदों खाली में खुला तेरा पां शैतान के रस्ते मथे हो। शैतान पांखे मस्जिद नो अल्लाह जे घर नो लमो करे छॾे। पण ही महीनो जरा अचे तो तेरा शैतान के अल्लाह बदी छॾे तो जरा पां वारो दोस्त पां मां फुटी वजे तो तेरे को पां अल्लाह जे घर में अचूं था। वो हकीकत में शैतान जो को है पांजे दुश्मन है पण पां उनके पंहिंजो दोस्त बनाए लाथो। रमज़ान वो महीनो है ई महीनो जरा अची तो हो चंद्र ॾिसबो हो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुश थी करे पाता नाराज क्यों था ना हो हाँ पुजी आया महीना रमज़ान जो महीनो पुजी आया रोज़ा पुजी आया उन्हें कॾहिं पूरा थींदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुश थींदा हुआ अने खुश थी करे साहबा किराम के खुशखबरी ॾींदा हुआ अताकुम रमज़ान
शहरुन मुबारक, आ वट रमज़ान जो मुबारक महीनो पुॼी आयो आहे, जंहिंमें जन्नत जा दरवाज़ा खुलंदा वे, दोज़ख जा दरवाज़ा बंद थींदा वे, शैतान खे अल्लाह ताला ॿधी छॾींदो आहे। फीहि लैलतुन खैरुम मिन अल्फि शहर, हिन महीने में हिकिड़ी रात अहिड़ी अचे वारी है, कदर जी रात, जागे जी रात, जेको 1000 महीने खां बहितर है। फमन हुरिम खैरहा फक़द हुरिम, जेको पण इंसान उन रात जे सवाब में जा महरूम रही, वो हकीकत में महरूम है। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, अल्लाह जो फज़ल में एहसान चवा थी कि पाण रमज़ान जा रोज़ा रखूं पिया। रोज़ो पाण रखूं था तो रोज़ो रखण जेतिरो मुश्किल है, जेतिरो वॾो कम है, इन कदा मुश्किल ने वॾो कम ई है जे रोज़ो पंहिंजो क़बूल है करणु। रमज़ान जेको आयो है पाण वटि, तंहिंजो मक़सदु कहिड़ो है? थोरो पाण खे पुंजा अने बुख ॾियण लाइ करे, पाण खे तकलीफ़ ॾियण लाइ करे, जेको पंहिंजो अल्लाह ताला खियण अने पीअण बंदि करे छॾे, तंहिंजो को न को मक़सदु हूंदो। ईअं त बंदि की न कयो हुन, अने उहो मक़सदु जेको आहे वो अल्लाह रब्बुल आलमीन उन आयत में बयान कए, जे आयत के पाण 1000 फिरस कयो। कई आयत है, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ए ईमान वारा, आ मथे रोज़ा ईअं जो फर्ज़ नहीं जीअं आ खां पहिरीं उम्मत मथे फर्ज़ हुआ। अने रोज़ा फर्ज़ करे जो मक़सद ही है जे ऐं गुनाह खां बची वञो, मुत्तकी बनी वञो। मुत्तकी कोरे के चवा जे, मुत्तकी वो इंसान है जंहिंजी दिल में अल्लाह जो डर हुए, जंहिंजी दिल में अल्लाह जो खौफ हुए, जेको गुनाह खां बचंदो हुए। तक़वा कोरे के चवा जे, अल्लाह चए तो मो रोज़ा एतिरे लाइ करे फर्ज़ कया जे आंजी दिल में तक़वा अचे। ई तक़वा आहे करो, पहिरीं पाखे तक़वा जी ख़बर हुअणी खपे त मां तक़वा वारा थींदासीं। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु के हिकिड़ो वॾा साहबी आई, उनखे पुछे में आयो जे अबू हुरैरा तक़वा कोरे के चवा जे, अल्लाह जेको चए थो न तक़वा वाला थियो, तक़वा वाला थियो, तक़वा वाला थियो, तक़वा आहे करो, तक़वा कोरे के चवा जे। त अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़ी मिसाल ॾेई करे सम्झायो। जंहिं माण्हू पुछियो उनखे जवाब ॾींदा कि तूं कॾहिं अहिड़ी वाट मथां मटियो हुई, कॾहिं अहिड़ी वाट मथां मटियो हुई जेको वाट सफ़ा सोड़ी हुई, अने ॿिन्ही पासे कंढा में जड़ों में, त उहो इंसान चए थो हा ऐं अहिड़ी वाट मां मटियो हुयां जेको वाट सफ़ा सोड़ी वे अने ॿिन्ही पासे जड़ों ने कंढा पिया रहे। अबू हुरैरा पुछियो कि जंहिं तूं अहिड़ी वाट मां मटे तो तेरा कोरो कई है, तेरा उन्हें चयो जे आऊं मुंहिंजा लिया बेरा करे लॻा, लिया सोड़ा करे लॻा, जेको जे कंढे में अची न वञे, मुंहिंजा लिया कंहिं जड़ में अटकी न रहे, तंहिं करे आऊं मुंहिंजे ले खे सोड़ा करे ने को आराम से मटा थो। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु चए था ई तक़वा है। जीअं तूं सोड़ी वाट मां मटेंदो, ॿिन्ही पासे जड़ों ने कंढा पियल आई, त ले खे सोड़ा करे न आराम से मटेंदो जे मुंहिंजा लिया कंहिं जड़ में अटकी न रहे। ईअं जे दुनिया में जेको तूं हले पियो, दुनिया हिकिड़ी वाट है, अने दुनिया में ॿिन्ही पासे जड़ों पियल हुई, वो जड़ों गुनाह जी जड़ों हुई, हिन पासे पण गुनाह होता, हिन पासे पण गुनाह होता, अने वाट सफ़ा सोड़ी है। तोखे खबर की न पौंदी किन टाणे तो जो लियो जो कोई गुनाह में अटकी हो। त दुनिया में तो जिंदगी ये गुजार जे कंहिं पण गुनाह जी जड़ में तू न अचे। जीअं वाट में जा तू नीरान से चाउन से मटे दो,
ये दुनिया में पण चाउत से तो वेख खण जे कंहिं पण गुनाह में तो न अची वञे, ई तक़वा आहे। रमज़ान जो महीनो पाण खे सिखाइण आयो है कि पाण गुनाह खां बचूं। तक़वा जो हिकिड़ो मतिलबु थी तो बचणो, बचणो कुरे खां, हराम कमाए खां। जे मिसाल के तौर मथे रमज़ान खां पहिरीं पाण नियारियूं पांजो खाइण ऐं पीअण जेको चालू हो, पा पाणी पीतो पे ॾींहं जो, पा मानी खाधी पे, पा मणे जेको को वस्तु खाधी जे मणे पा खाधी पे, वो वस्तु पाण मणे घरे पियूं आहिनि। थधो पाणी पाण पियो है, मानी पण पंहिंजे घरे पई है, हिंटाणे पंहिंजे घरे फ्रूट पण खासो खासो पियो है, पाके उञ पण लगी है, पाके बुख पण लगी है। तंहिं हूंदे जैसिया सिज उभो है तेसि ताईं पाण कंहिं पण वस्तु खे ओॾा नथा वञूं, बचूं था। ई तक़वा खुला बचूं था। ॾींहं त ही मांजरो जमू अॼु जमू त पोइ जुमा जरिया, हुन जुमे जो पाण ॾींहं जो खाधो पे अॼु कौन नथा खयूं। कारण करो, कारण ई है कि ही जुमो जेको है ई रमज़ान जो जुमो है। अने हिन रमज़ान में ॾींहं जो अल्लाह रब्बुल आलमीन खाइण ऐं पीअण हराम करे छॾे। हिन महीने में पाण खे ख़बर पए थी कि जंहिं वस्तु खे अल्लाह हराम करे छॾे उन वस्तु खे ओॾो न वियो खपे, भले पाण खे गमे एतिरी ज़रूरत हुए, पाण खे गमे एतिरी बुख लगे, गमे एतिरी उञ लगे, पर जंहिं वस्तु खे अल्लाह हराम करे छॾे उन वस्तु खे आउं ओॾो कॾहिं की न वेंदुसि। ई रमज़ान पाण खे सिखाए थो। न पाण ॾिसूं पिया जे अल्लाह पाण लाइ करे खाइण पीअण हराम कयो, पाण नथा खाऊं। पर मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, रमज़ान खाली रमज़ान पूरतो न पंहिंजो रोज़ो जेको आहे ॾींहं जो पाण खे गुनाह खां बचाए थो। हराम पाण नथा खाऊं, पर वांग अचे पहिरियों वरी पंहिंजो हराम खाइण चालू थी वञे थो। कोरो, बीड़ी, मीराज, वीमल, गुटका, ई मणे वस्तु खाइण ऐं पीअण हराम आहे। सांझे जो वांग अचे पहिरियों पंहिंजो सूटू बीड़ी पाणो था। हालांकि बीड़ी रमज़ान में भले तो ॿिया आधा ॾींहं में भले हराम है। गुटका, मीराज, वीमल ई रमज़ान में भले न ॿिया आधा ॾींहं में भले हराम है। त रमज़ान पाण खे सिखाए थो ने पाण खे सम्झाए थो जे ऐं जेकॾहिं पिंडतीअ ते थियो ऐं सची नियत कयो त इन वस्तु मां नथ कढी सघो था। पिंड खे पुछो, रमज़ान खां पहिरीं हिकिड़े ॾींहं में केतिरियूं बीड़ियूं पाण खे खपई हुते, केतिरियूं वीमल जो पुड़ियो पाण खे खपई हुते, केतिरी मीराज पाण खे खपई थिए। हिकिड़े ॾींहं में पाण केतिरो पधारण कंदा हुआसीं। ॾींहं ऊजरिया, पाण ऊजरियासीं। मीराज ने वीमल ने गुटका मणे ऊजरियूं, पर पाण नथा खाऊं। ॾींहं जो 12-13 कलाक पाण सब्र करे वञूं था, उन वस्तु खे पाण ओॾा नथा थियूं, खुला नथा थियो। मुंहिंजे रब चए जे रमज़ान में ॾींहं जो न खाज, तो जे रब ई पण चए जे 12 महीने ॿिए ॾींहं में पण न खाज। अने हीअ वस्तु अहिड़ी है, हींअर पाण खे चिस ॾिए थी, पाण खे खांसी लगे थी, पर इन जो जेको नतीजो है ओरो ख़तरनाक, इन जो अंजाम ओरो ख़राब है। ये बीड़ी जो पाण बीड़ी के जो टांडो ॾियो था न, पाण बीड़ी के टांडो था ॾियो, पाण पंहिंजी जान के टांडो ॾियो था, पाण पंहिंजे पैसे के टांडो ॾियो था। ई जेको पाण नशो कयूं था न, इन में पंहिंजा नुक़सान केतिरा आहिनि। पंहिंजी जान वञे थी, पंहिंजो पैसो वञे थो, पंहिंजो दीन वञे थो। भला दीन में ई हराम है। अने पाण हराम खाई खाई अल्लाह रब्बुल आलमीन के नाराज़ कयूं था। ते मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, हिकिड़ी वस्तु ई है कि रमज़ान में जीअं ॾींहं जो खाइण पीअण छॾियो था, वीमल, बीड़ी, गुटका मणे छॾे ॾियो था, राति जो पण सब्र करे वञो। रमज़ान जा 20-25 ॾींहं जेकॾहिं टेव झले आहियो, सब्र करे आहियो, त हमेशह न करे इन बंधण मां छुटी वेंदा। आजा पैसा बचंदा, आजी जान बचंदी, हराम कम खां ई बचंदा, अने राति जो खंघ खां ई बचंदा। आराम करे निंद्र करे द्रो कंदा। रमज़ान जो महीनो
इन में रोज़ो पां रखूं पिया, पर रोज़ो पां खे बचाइणो आहे। सलफ़े सालिहीन यानी जेको अॻे नेक माण्हू हुआ, साहबा किराम ॿिया जेको नेक हुआ, उहो जंहिं रोज़ो रखंदा हुआ त मस्जिद में अची करे वेही रहंदा हुआ, ॿाहिरि निकिरंदा च न हुआ। माण्हू उन्ही खे पुछंदा हुआ जे ऐं मस्जिद नो ॿाहिरां कौन था निकिरो, त उहो चवंदा हुआ कि असीं असांजे रोज़े खे बचायूं था। ॿाहिरि निकिरंदासीं किथक असांखे मश्करी करणी पवंदी, किथक कूड़ करणो पवंदो, किथक गिला करणी पवंदी, किथक कंहिंजी का सुणणी पवंदी। इन से असांजो रोज़ो ख़राब थी वेंदो। तंहिंला करे असांजे रोज़े खे बचाइण लाइ करे असीं लिकिया वेठा आहियूं जे न को माण्हू असां वटि अचे, न असीं कंहिं वटि वञूं, न कंहिंजी कयूं, न कंहिंजी सुणो, त असांजो रोज़ो बची वञे। पाण जेको रोज़ो रखियो आहे खाली पेट जो रोज़ो रखियो आहे, खाली पेट जो। पेट खे बंदि करे छॾियो आहे, ॿिजा रुपए वस्तु बि न वेंदी सांझे सुधी। पर रोज़ो खाली पेट जो न आहे। जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु बयान कई था, इज़ा सुमता फलयसुम समउका व बसरुका व लिसानुका अनिल अदा वल माफ़र। ऐं जे रोज़ो रखो तेरा आजी अख जो पण रोज़ो रखो, आजे कन जो पण रोज़ो रखो, न आजी ज़बान जो पण रोज़ो रखो। खाली पेट जो न, पेट के तो बंद करे छड़े है, पर अख के खुली छड़े है, मणे न्यारी को जो को हराम है। पेट के बंद करे छड़े, पर कने से मणे सुने को जो को हराम है। पेट के बंद करे छड़े, अने ज़बान से वो मणे गाली कहीं को जो को हराम है। ये रोज़ो नहीं। रोज़े इंसान के सजे जिस्म मथे वणो खपे, सजे अंगे मथे वणो खपे। हथ से के पण वस्तु के तो टच न कर जो को अल्लाह रब्बुल आलमीन हराम करे छड़े। ज़बान में जा एड़ी को गाल न कर जै में अल्लाह नाराज थी लोगे। कन से एड़ी को वस्तु सुन न जै में अल्लाह रब्बुल आलमीन नाराज थी लोगे। अने अख से एड़ी को वस्तु न्यार न जैसे अल्लाह ताला नाराज थी लोगे। ई रोज़ो है। पा उन्हनि बुख सहन कयूं पिया, पर मोबाइल पंहिंजे हथ में जे ईयरफोन कन में लगाए करे कलाम सुनो पिया, गायना सुनो पिया, फिल्मूं ॾियारियूं पिया, नाटक ॾियारियूं पिया, हाणे रोज़ो रखिया वेठा आहियूं। ई कहिड़ो रोज़ो आहे? पोइ पेट करो डोके जो कोई अदा वॼो पियो। जे कॾहिं रोज़ो रखणो आहे त मिणी वस्तुअ जो रखो। इन अख से अहिड़ी को वस्तु न्यारियो न जो को हराम हुए। इन कन से अहिड़ी को ॻाल्हि सुनो न जो को हराम हुए। ज़बान से अहिड़ी को ॻाल्हि कयो न जो को हराम हुए। न तो रोज़ो वेंदो रहंदो, रोज़ो वेंदो रहंदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रुब्ब साइमिन हज़्ज़ुहु मिन सियामिही अल-जू वल अतश। कई रोज़ा ता अहिड़ा आहिनि, कई रोज़ा ता अहिड़ा आहिनि जे उन्ही के खाली उन में बुख बचे थी। रोज़ो रखे था न सवाब अदा करे जे अल्लाह असांखे सवाब ॾे, सवाब न तो जुड़े, खाली उन में बुख जुड़ी थी। अहिड़ा कई रोज़ा था आहिनि। ई रोज़ा था क्या आहिनि जंहिंखे खाली उन में बुख बचे थी। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन लम यदा कौल ज़ूर वल अमल बि फलैस लिल्लाहि हाजतुन अन यदा तअमहु व शराबहु। जो को इंसान रोज़े जी हालत में कूड़ी ॻाल्हि मां हथ न कढे, ढिला ने गीबत मां हथ न कढे, खोटी ॻाल्हि करे मां हथ न कढे, त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहिड़े माण्हू जे रोज़े जी अल्लाह ताला खे कीअं ज़रूरत नाहे। पाण ॾियारियूं रोज़े में पाण आहियूं, पाण कूड़ कयूं पिया, फोन मथे कूड़ आम थी वियो आहे। हाँ हिकिड़ी जगह मथे चओ ॿई जगह मथे। रोज़े जी हालत में आहियूं, पाण माण्हुनि जो गिलाउ कयूं पिया। रोज़े जी हालत में चयूं खोटा पाण वाइदा कयूं पिया। रोज़े जी हालत में पाण आहियूं अने खिल ने मस्करी करे माण्हुनि खे खिलायूं पिया। इस्लाम में खिल मस्करी करणी हराम न आहे।
पर खिल मस्करी अहिड़ी हुअणी खपे जेको सची वे खोटी न वे। कई माण्हू खे खिलाइण लाइ करे कूड़ कई था, माण्हू खिलाए रियाणी खे जामे न। जेकॾहिं खिल में मस्करी कूड़ी है न मां हथ कढी नथा करे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना ज़ईमुन बिबैतिन फी वसतिल जन्नह लिमन तरिकल कदिबा व इन कान माज़िहा। लिमन तरिकल कदिबा व इन कान माज़िहा। आओ उन इंसान के गारंटी दियां तो जे उन के जन्नत जे विचो विच आओ घर ॾेराईंदुसि। जन्नत जे विचो विच उन इंसान के आओ हिकिड़ो घर ॾेराईंदुसि, मकान ॾेराईंदुसि। आहे न मकान पाके सरकारी जोड़ा त पंहिंजी दौड़ लगी पई है। जंहिं माण्हू में असर हुयो उन पुठियां हलो फिरो पिया जे मन थी वञे लाइ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए था आओ गारंटी ॾियां थो। दुनिया वारियूं गारंटियूं खूटियूं हूंदियूं। पाण अचींदा गारंटी ॾेई वेंदा, अॼु रोड ठाहे ॾियां, अॼु रस्तो ठाहे ॾियां, की ठाहे ॾियां, वोट पूरा नमूने भुली वेंदा। पर ये नबी जी गारंटी है, खूटी कॾहिं की न थींदी। फरमायो आऊं गारंटी ॾियां थो उन इंसान के जन्नत जे विचो विच घर आओ ॾेराईंदुसि। क्यों इंसान जो को कूड़ मां हथ कढी लाइ कूड़ न करे, अने कॾहिं मस्करी कंदे पण कूड़ न करे। पाण वो त कॾहिं कूड़ कयो, सामने माण्हू जे कूड़ कई त मूं त मस्करी कई न। मस्करीअ में पण कूड़ करणु जाइज़ न। रोज़ो जेकॾहिं पाण खे बचाइणो आहे त इन मिणी ॻाल्हि जो पाण खे ख़्यालु रखणो पवंदो। ज़बान ते कंट्रोल कयो, अख मथे कंट्रोल कयो, कने मथे कंट्रोल कयो, अने पिन जे सॼे जिस्म मथे कंट्रोल कयो, को पण गुनाह जो कमु न कयो। रमज़ान पाण गुज़ारियूं पिया, पंहिंजे नौजवान खे पाण ॾिसूं पिया। कई पंहिंजा नौजवान पाण क़ुरान पढ़ियल आहिनि, पर क़ुरान कॾहिं खोलींदा 6 ॾींहं राति जागी जागी वेच। चइनो मां त क़ुरान खे हथ नथा ॾियां। न मुंहिंजा अज़ीज़ भाइयो, रमज़ान जो महीनो क़ुरान जो महीनो है। रमज़ान जो महीनो क़ुरान जो महीनो है। अल्लाह फरमाए शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। रमज़ान वो महीनो है जंहिंमें क़ुरान नाज़िल थियो है। रमज़ान में क़ुरान को पिंड में जोड़ल है, के अलग न कयो। ऐं जेकी पण क़ुरान पढ़ल आयो आ मिणी से अपील ने गुजारिश की है जे रोज हिकिड़ो पारो ई दौर कयो। छहरी राती में जागे जे राती में बेफिरा दौर कजा। एड़ो नहीं जे रमज़ान में खाली हिकड़े ही फिरा कुरान पूरो करण न, बल्कि अगे जो सलफ़े सालिहीन नेक माण्हू हुआ पंहिंजा साहबा किराम ताबईन हू अमोक एड़ा पण हुआ जे रमज़ान में ॾो फिरा कुरान पूरो कंदा। ॾो फिरा पाण कुरान पढ़िया वेठा आहियूं, हिकड़े फिरा पण पाण कुरान जो दौर नथो थिए। पाण गुनहगार आहियूं, ॿिया 11 महीना पाण गुनाह में कटियो था, पाण नेकी थी नथी। न पाण नमाज पढ़ो था, न ॿिए महीने में को नेकी कयूं था। ही महीनो पंहिंजे धंधे मां कमकार मां मिणी वस्तु में पाण हथ कढिया वेठा आहियूं खुला, तव्हांखे नेकी कमाणी है। अने इन महीने में पाण रियाण में, ॻाल्हि में, मस्करी में, निंद्र में वञाए छॾियूं त हिन महीने में पाण खे मिलियो कोन। एतिरे क़ुरान खोलियो, क़ुरान जो हिकिड़ो अखर जेको आहे न, इन मथे ॾो नेकियूं मिले थियूं। अलिफ लाम मीम पढ़िया आहियो न। अलिफ मथे ॾो नेकियूं, लाम मथे ॾो नेकियूं, अने मीम मथे ॾो नेकियूं। जेको इंसान पंहिंजी ज़बान मां खाली अलिफ लाम मीम चए थो न, उनखे 30 नेकियूं मिले जो 30। अहिड़ा क़ुरान में अखर केतिरा। अने रोज जेकॾहिं पाण हिकिड़ो सीपारो पढ़ो त इन में हज़ारों अहिड़ा अखर अचींदा। अने पाण खे रोज करोड़ों नेकियूं मिलंदियूं। पाण करोड़पति थी वेंदासीं, पैसे में न, नेकीअ में। पैसो अॼु सवारे ख़त्म थी वेंदो, क़यामत जो ॾींहुं पाण खे नेकियूं कमु अची वेंदियूं। नेकीअ में जेकॾहिं आखे करोड़पति बणिणो आहे त क़ुरान जो दौर कयो। अने जेको क़ुरान पढ़ियल न आहे त मिणी वटि मोबाइल पण आहे। इन मोबाइल में क़ुरान खे सुणो, क़ुरान खे सुणणो ई पण सवाब जो कमु आहे। नाटक ॾियारियो पिया, मस्किरियूं सुणो पिया, अमुक अहिड़ा जेको कलाम ने गाना पण सुणे पिया। हथ कढो नी वस्तु विझा। रमज़ान जे महीने में मोबाइल जे अंदर क़ुरान चालू करे छॾियो, क़ुरान जी तिलावत सुणो। अने रुगो सुणो न, बल्कि क़ुरान जो तर्जुमो ने मानिया पण सुणो। आंखे इन यूट्यूब मथे जेको आहे न्यारो था,
इन मथे क़ुरान खे जोड़ंदो ने क़ुरान जो तर्जुमो ने मान्यापण खे जोड़ंदी। उर्दू में खपे तो उर्दू में, सिंधी में खपे तो सिंधी में। सुनो जे अल्लाह ताला असा के चए को क़ुरान अरबी में चए, पांजी जबान अरबी ना ही पा समझण ता क़ुरान जो मतलब करो है। पा रोज पढ़ो पे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम मान्या करो है, पाके नहीं खबर। पर इन जी मान्या करो है पाके मोबाइल में मिली वेंदी। जेकॾहिं पा न्याईंदासीं त रोज हिकिड़ो पारो ऐं सुणो अने तर्जुमे से सुणो। जी मिसाल के तौर मथे अॼु छठो रोज़ो है त अॼु छहों पारो शुरू कयो। जे अॼु छहों पारो जेको है सॼो ऐं सुणा ने मान्या से सुणा सिंधीअ में। जे अल्लाह ताला इन 6 पारे में कुरो चए सॼो क़ुरान ऐं जॾहिं मान्या से सुणंदा न आजी सॼी दिलि बदली वेंदी ऐं पिंड सॼा बदली वेंदा। आंखे ख़बर पवंदी क़ुरान वस्तु कुरो है। इन क़ुरान खे पढ़ो, मान्या से पढ़ो अने जेको ऐं पढ़ न आयो उन से अपील कयां तो जे सुणो अने रोज क़ुरान खे सुणो। तंहिंखां सिवा रमज़ान जो महीनो ई दुआए जो महीनो है। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए व इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब। मुझा बाना जरा मुझे बारे में ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आके सवाल कइए त आई चो जे आऊं आंखे ओडो आहियां। पांजो रब पाखे हिन निड़ी जी नसल का वधारे ओडो है। उनके सद कयो, पुकारियो अने अल्लाह रब्बुल आलमीन माफ कंदड़ है। अल्लाह ताला पांजी वाट न्यारे पियो। अल्लाह रब्बुल आलमीन चए तो आई हिकड़ी विख खणी अचो ऐं आंखे सामयूं ब विखो खणी अचा आई ब विखो खणी अचो आंखे सामयूं ऐं 4 विखो खणी अचा आई मूंखे सामा हली अचो ऐं आंखे साम्हूं दौड़ी अचा ऐं अचो था छा हिन महीने में ऐं अल्लाह रब्बुल आलमीन वटा तौबा ने इस्तिगफार कयो। गुनाह पां डिगे कया आहिनि। 11 महीने में पाण केतिरा गुनाह थिया आहिनि पां सारिया जना आहिनि। कई गुनाह माण्हू ईअं सम्झे था जे वॾा वॾा गुनाह गुनाह त न कई नंढड़ा नंढड़ा गुनाह जेको पां रोज माने कयूं था पाण खे ख़बर पण नथी वे। त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो अल्लाह के साम्हूं हथ फैलाइणा ऐं मुंहिंजा रब गुनहगार आहियां, खताकार आहियां, सियाकार आहियां, तोखे नाराज़ कयो आहे। 11 महीना गुनाह में गुज़ारिया आहिनि पर ही महीनो तौला करे ख़ासि ऐं आयो आहियां। मिणी वस्तुए मां हथ कढी मुंहिंजा धंधा कमकार वड़े छॾे तो जे घर में आयो या ने त्रेड़ा करे आयो या ने तो मूंखे माफ़ करे छॾ। अल्लाह के साम्हूं हथ फेरायो त अल्लाह रब्बुल आलमीन दा उहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह हय्युन करीम। अल्लाह हया वारो है, अल्लाह शर्म वारो है। जरा बानो अल्लाह के साम्हूं हथ फेराए तो न अल्लाह रब्बुल आलमीन बान जा हथ कॾहिं खाली पाछा नथो वारे। अल्लाह की शर्म अचे थी जे मुंहिंजो बानो मूं वटि हली आयो आहे इनखे खाली आ पाछो कीअं वारे। पां हली आया आहियूं, पां हथ फैलायूं जे आऊं गुनहगार आहियां। कई पंहिंजे भाई खे पाण ॾिसूं त नमाज़ पढ़ी टिपड़ी ॿाहिरि निकिरी आहे सलाम वारे वियो नौजवान ख़ासि करे न आई मड़े दुआऊं घुरो। दुआ घुरे में कहिड़ी शर्म है। दुआ घुरे में पंहिंजे नौजवान भाई खे शर्म अचे जे आऊं दुआ ख़राब लॻी करो ख़राब लॻो तो गुनहगार नहीं तो गुनाह नहीं क्या। अल्लाह के सामने हथ फैला, अल्लाह के सामने तू चो जे मुझा रब मूंखे तो माफ कर मां घणी गुनाह कया आहिनि। इन में शर्म न वणो खपे। नमाज पढ़ी सलाम वारे टिप टिप ॿार न करंदा हो। नमाज पुठियां वियो वॾे सां न त दिल में ज़िक्र कयो। आंखे लॻे थींदी हुई त दिल में अल्लाह ॾांहुं दुआऊं करो अने हथ फैलायो। अल्लाह खे पसंदि आई उहो माण्हू जेको अल्लाह के साम्हूं हथ फैलाईंदा। ही महीनो पां अल्लाह खे ॾिनो आहे, अल्लाह लाइ करे पां आया आहियूं दुनिया में हथ कढी त हिन महीने में पां पूरो पूरो फ़ाइदो ॾिनो। एतिरियूं नीकियूं करे लाहियूं जे एतिरियूं नीकियूं करे लाहियूं जे रमज़ान जो महीनो जर पाण ॾांहुं वञे ईद पां पढ़ो त पां गुनाह खां बिल्कुलु पाक थी वञूं। ही उहो महीनो आहे जंहिं में अल्लाह रब्बुल आलमीन दोज़ख में जा कई माण्हुनि खे आज़ाद करे थो। ने हर रात जो हर सांझीअ जो अल्लाह ताला हज़ारों माण्हू वेंदा जंहिंखे दोज़ख मां कढी ने जन्नत में दाख़िल करे थो। नाला लिखियल है ही दोज़खी है, हू दोज़खी है, हू दोज़खी है लिखियल वे तो। पर रमज़ान जे महीने में जर बानो नीकियों करे तो अल्लाह रब्बुल आलमीन के सजदा करे तो अल्लाह राजी थी तो। अल्लाह चए तो हिन जो नालो दोज़ख वारे में कढी अने जन्नत वारे में लिखी छॾियो। त पां ये पण दुआ करो जे ए मुंहिंजा रब आऊं जेकॾहिं लिखियल आहियां दोज़ख वारे में त मुंहिंजा रब मूंखे तो जन्नत वारे में लिखी छॾिजो। ही उहो महीनो आहे। हिन मां फ़ाइदो गिनो। हिन महीने की निंद्र में रियाण में गाड़ी में न विझायो। ही महीनो पांखे किस्मत से मिलियो है, पांखे नसीब से मिलियो है। छेली ॻाल्हि ये करणु चाहियां थो
अल्लामा इब्न जौज़ी हिकिड़ा वॾा इमाम गुज़रिया आहिनि, हू चवनि था कि जेको माण्हू मरी विया आहिनि, जेको माण्हू मरी विया आहिनि क़बर में जेको पिया आहिनि, उन्हीं खे जेकॾहिं पुछे में अचे, उन्हीं खे जेकॾहिं पुछे में अचे जे आंखे दुनिया में कुड़ो खपे थो, आंखे दुनिया में कुड़ो खपे थो, तो ऊ ई चवंदा आहिनि अल्लाह असांखे ॿियो की नथो खपे, असांखे पाछो हलाइण रमज़ान जो ख़ाली हिकिड़ो ॾींहुं तो असांखे नसीब कराए। जेको मरी विया क़बर में पिया आहिनि न, उन्हीं खे जेकॾहिं पुछे में अचे त ऊ अल्लाह ताला वटां रमज़ान जो हिकिड़ो ॾींहुं ख़ाली घुरंदा, ऐं अल्लाह असांखे रमज़ान जो हिकिड़ो ॾींहुं तूं ॾे बस, ही ॾींहं पाण आया आहिनि, हुनखे न ई मिले वारा, हुआ दुनिया में वेचारा वेंदा रहिया, जंहिं नेकियूं कयूं अल्लाह उनजी नेकी क़बूल करे न, जंहिं गुनाह कया उनखे अल्लाह उनखे माफ़ करे। पर पाण जीअं आहियूं न, पाण रमज़ान जो महीनो आयो आहे, सवारे पाण कीअं हूंदासीं, सवारे पाण क़बर में हूंदासीं, त पाण खे पुछंदा कहिड़ो खपे थो, रमज़ान जो हिकिड़ो ॾींहुं खपे थो, हा तोखे 3 ॾींहं मिलिया हुआ, केतिरा रमज़ान तोखे मिलिया हुआ, उदरियाण में, महफ़िल में, मस्ती में, निंद्र में, मोबाइल मथे गुज़ारे छॾे, त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो मौत न ई अचे वारो, हिन रमज़ान में पाण मेरा कई उहो न आहे जेको पर पाण मेरा हुआ, थी सके अगले वरे पाण में जा को न वे, रमज़ान अची थो, पर पाण की न होंदासीं, ही रमज़ान पाण छहलो रमज़ान सम्झो, जे अगलो रमज़ान मूंखे मिले कि न मिले, पाण नेकियूं करे लाहियूं, पाण क़ुरान जो दौर करे लाहियूं, पाण दुआऊं करे लाहियूं, अने पाण सदको ने खैरात करे लाहियूं, अल्लाह जे नाले मथे ॾियूं। हिन महीने में सदको करणु, खैरात करणु वॾो सवाब जो कमु आहे, अने गुनाह खां बचूं, ज़बान मथे कंट्रोल कयूं, अख मथे कंट्रोल कयूं, कन मथे कंट्रोल कयूं, ने सॼे जिस्म मथे कंट्रोल कयूं, त पंहिंजे गुनाह खां पाण बचंदासीं, तज पाण पंहिंजे जेको रोज़े खे बचाए सघंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हि मां क़ुरान ऐं हदीस मुताबिक़ सही, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, अल्लाह रब्बुल आलमीन पाण गुनहगारनि खे माफ़ फरमाए, रमज़ान जो मुबारक महीनो पाण आयो आहे, अल्लाह ताला रमज़ान में पाण खे पूरो फ़ाइदो हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, अल्लाह ताला पंहिंजे रोज़े खे क़बूल फरमाए, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे गुनाह खे माफ़ फरमाए, जेकी बीमार आहे अल्लाह ताला उनखे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमाए, जेकी मरी विया अल्लाह ताला उनजी क़ब्र खे कुशादा फरमाए, आमीन सुम्मा आमीन, व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا، من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله، أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم، بسم الله الرحمن الرحيم، إن الله وملائكته يصلون على النبي، يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما، اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد، اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد، عباد الله رحمكم الله، إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي، يعظكم لعلكم تذكرون، واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم، ولذكر الله تعالى أكبر والله يعلم ما تصنعون। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।